पडीदन में उड़ी विघे 2 ॾींहनि में 3 भाइरनि समेत 4 ॿारनि जे फौत थियण बाद सिहत खातो जागी पियो आहे। DHO नौशरो फेरोज़ जी हिदायत ते डॉक्टर्स जी टीम मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॿारनि जो मुआइनो कयो। डॉक्टर्स ॻोठ अरबाब खान शहर, करीम बख्श शहर ऐं मल्हार शहर में 10 ॿारनि खे टुका लॻाया। पडीदन में उड़ी विघे 2 ॾींहनि में 3 भाइरनि समेत 4 ॿारनि जे फौत थियण खां पोइ सिहत खाते इन जो नोटिस वरितो आहे। DHO नौशरो फेरोज़ जी हिदायत ते डॉक्टर्स जी टीम मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॿारनि जो मुआइनो कयो आहे। पडीदन मां वधीक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर साजिद जोयो खां। साजिद, छा अपडेट्स आहिनि हिन जा? जी महताब, बिल्कुल उड़ी विघे ॿारड़ा जेके फौत थिया उन खां पोइ जेको आहे सिहत खाते पारां जेको आहे अॼु नोटिस वरितो वियो आहे। DHO नौशरो फेरोज़ जेको आहे अॼु नोटिस वठण खां पोइ उड़ी वबा में हयातूं विञाईंदड़ ॿारनि जे ॻोठ में जेको आहे हिकिड़ी टीम जेका आहे मोकिली आहे, जंहिंमें रूरल हेल्थ सेंटर पडीदन जे MS डॉक्टर मुबीन अहमद राजपूत जी अॻुवाणी में उहा टीम उते पहुती आहे, जंहिंमें डॉक्टर फिदाउद्दीन बिरेजो, डॉक्टर शोएब आरई ऐं पैरामेडिकल अॻुवाण मीर एजाज पहुची मुतासिर ॻोठनि में ॿारनि जा रतन जा जुज़ावत आहिनि ऐं ॻोठ अरबाब शहर, ॻोठ करीम बख्श शहर ऐं ॻोठ मल्हार शहर में 10 ॿारनि जो मुआइनो करण खां पोइ उड़ी खां बचाव जा जेके टुका आहिनि उहे बि लॻाया आहिनि ऐं ॿियनि ॿारनि जा जेके आहिनि रत जा जुज़ावत आहिनि। डॉक्टरनि ॿुधायो त 2 ॾींहनि खां मुतासिर ॻोठनि में मेडिकल टीमूं पतल आहिनि ऐं ज़रूरत मूजिबि ॿारनि जूं खे दवाऊं जेके आहिनि उहे बि ॾिनियूं पियूं वञनि ऐं हाणे कुझु ॿारनि खे जेको आहे नवाबशाह रेफर करण जो वारसनि खे चयो आहे, पर वारिस जेको आहे हुनखे नवाबशाह मुंतक़िल करण खां इनकारी आहिनि। जी साजिद जोयो, महिरबानी अपडेट करण जे लाइ। लाड़कानो में यंग नर्स